महबूब शाह प्राइमरी स्कूल में मौजूद आहियूं, जिथे हर साल वांगुरु हिन साल बि सिंध सकाफ़त जो जेको प्रोग्राम कयो पियो वञे, जीअं त मेहरान टीवीअ जे तवकुल सां गुलाम नबी मोराई साहिब जे सरवाणे जे सॾ ते, जंहिंजो इहो उनवान आहे पढ़ो लिखो हुनर सिखो नशो छॾियो सिंध सवारियो। ऐं हिते ही प्रोग्राम हली रहियो आहे। अचो त हिते जेके महिमान आया आहिनि ऐं हिते जा जेके अॻुवान आहिनि उन सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। प्राइमरी स्कूल में महबूब मौला दौलतपुर, जीअं त असां हर साल वांगुरु हिन साल बि पंहिंजे हिन स्कूल में सकाफ़ती ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते गुलनि जहिड़ा ॿारड़ा सिंध मुर्के पई जा नारा हणी रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सिंधी टेबलों पेश करे रहिया आहिनि। जलाल चांडियो उमर मारवी ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिते टेबलो पेश करे रहिया आहिनि। हिते असांजा नंढा मासूम ॿार महिमान असांजा उस्ताद साहिब मौजूदु आहिनि ऐं असां मेहरान टीवी वारनि जा ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं जन असांखे पंहिंजो टाइम ॾिनो ऐं असां वधि में वधि असांजी इहा ई कोशिशि आहे त असां अहिड़ा ॾींहं सेलिब्रेट कंदा रहूं। वॾी महिरबानी। असां पंहिंजे स्कूल में हर साल मल्हाईंदा आहियूं। सकाफ़त असां सिंध सूबे जी जेका सकाफ़त आहे सिंधी जी अजरक टोपी पटको कुहाड़ी असां पंहिंजे माना महिमाननि खे मुस्तक़बिल जे महिमाननि खे इहो माना ॾसणु था चाहियूं त बाबा इहा असांजी सकाफ़त आहे, जीअं इहा पंहिंजी सकाफ़त असांजी ज़िंदा रहे। छो जो जीअं मुल्क हर मुल्क जे सुञाणप जे लाइ हिकु क़ौमी झंडो हूंदो आहे, उनजो ईअं ई असां जेके क़ौमियूं आहिनि असांजी सिंधी क़ौम जी सकाफ़त आहे। असां उन सकाफ़त खे उजागर करण जे लाइ अॼु जो प्रोग्राम बि थियो आहे ऐं असां पंहिंजे ॿारनि खे माना सभु सकाफ़त जे बारे में ॿुधायो आहे या जेके बि माना असांजूं माना पंहिंजूं जेके सिंधियूं सकाफ़तूं या सिंधी जेके बि माना जायूं आहिनि असांजूं क़दीमी जायूं, ठीकु आहे, असां उन्हनि जे बारे में हुनखे ॿुधायो आहे। हिते खोड़ सारा टेबलोस पेश कया विया आहिनि, खोड़ सारियूं तक़रीरूं करायूं आहिनि, खोड़ सारा माना असां हुनखे माना अञा शौक़ु उत्साह पैदा करण जे लाइ इल्मी बि टेबलो कराया आहिनि ऐं तक़रीरूं वग़ैरह बि करायूं आहिनि। प्रोग्राम में आयासीं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल महबूब शाह मोहल्ला स्कूल में साईं कुर्बान मला ऐं साईं शौकत मला जी दावत जेको आहे मिली असीं हिन प्रोग्राम में पहुतासीं। ॾाढी ख़ुशी थी, ॿारनि जेको आहे सकाफ़त खे उजागर कयो ऐं उहे टेबलोस पेश कयनि त असांखे पंहिंजो माज़ी यादि अची वियो त असांखे ख़बर पए थी इन सां त असांजी सकाफ़त केतिरी पुराणी आहे। ऐं जेको मेहरान टीवीअ जो स्लोगन आहे मंशात खां पाक सिंध पढ़ो लिखो, सभु शयूं इहे हिते ॾिसण में आयूं। बाक़ाइदे कारकर्दगी नंढनि मासूम ॿारनि जी प्राइमरी लेवल ताईं इहो स्कूल आहे, पर प्राइमरी जूं नंढियूं हुजनि या नंढड़ा हुजनि जसल आहिनि हिन स्कूल जा मेल टीचर, ख़ासि तौर ते फीमेल टीचर्स जिन बहितरीनु टेबलोस पेश कया ऐं बहितरीनु परफॉर्मेंस कराई ॿारनि खां। महिरबानी। महबूब शाह स्कूल में सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे। जीअं सुभाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया जो ऐलान थियल आहे 7 तारीख़ ते, 6 तारीख़ ते यकीन 7 तारीख़ ते स्कूल बंदि आहिनि, 6 तारीख़ ते हीउ हिकिड़ो उजागर कयो थो वञे सकाफ़त खे ॿारनि में शौर पैदा करण जे लाइ प्रोग्राम कया वञनि था ऐं उहे बि तहज़ीब जे अंदरि ॿारनि खे तक़रीरुनि जे बुनियाद ते तक़रीरूं कराए या टेबला पेश करे ॿारनि में हिकिड़ी जी ज़िद होसर कई थी वञे। उन जे लाइ अॼु कोई प्रोग्राम जेको महबूब शाह स्कूल में असांखे थियो आहे, इनशाला पोइ साल बि असां कयो हुई ऐं हर साल कंदासीं ऐं वधि में वधि कोशिशि कंदासीं सुठे में सुठा प्रोग्राम करे वञूं। महिरबानी। मोहल्ला में भलो सकाफ़ती ॾियारो हले, हिते तक़रीरूं ऐं टेबलो थी रहिया आहिनि ऐं डांसूं बि थी रहियूं आहिनि। इंशाअल्लाह GBHS हाई स्कूल दौलतपुर में बि पिणु सकाफ़ती ॾियारो थींदो ऐं नेशनल प्रेस क्लब पारां मेहरान टीवी पारां आहे त पढ़ो लिखो हुनर सिखो ऐं नशो छॾियो। गादिनु में के मैं दिनो खीर खीर दिनु अमर के अमर दिनो लोलो लोलो दिनु काम दिनो खंप दिनु राजा के राजा दिनो घोड़ा घोड़ा दिनु खंप दिनो घोड़ा वदम वेर दिनो लोलो लोलो है मिट्टिया निनी प्याली प्याली दिनु साईं के साईं दिनी कारल तक असांजो स्कूल वॾे मां वॾो मतिलबु की वॾो आहे ऐं असांजो हेड मास्टर हर साल असांजे स्कूल में ख़ुशियूं मल्हाईंदो आहे ऐं हर साल असांजे स्कूल में इहा ख़ुशी मल्हाई वेंदी आहे अजरक टोपी जी।
ऐं असांखे हिननि ॾींहंनि ते ॾाढी ख़ुशी थींदी आहे हुनर सिखो ऐं पढ़ो लिखो सिंध संवारियो नशो छॾियो बसि असांजी सकाफ़त हर साल मल्हाईंदा आहियूं असांखे पढ़ो लिखो ऐं नशा छॾियो असांजी सिंध जी सकाफ़त मल्हाईंदा आहियूं असां चऊं था त तव्हां नशा छॾियो ऐं सिंध सवारियो ऐं पढ़ो लिखो हुनर सिखो स्कूल में असांखे हर साल ॾाढी ख़ुशी थींदी आहे ओमन जंग लड़ी तिन वता पंहिंजा दंगवड़ी तिन वता पंहिंजा दंगवड़ी तिन धरती जिंदाबाद बिटाई धरती जिंदाबाद बिटाई दोस्तों असांजी महबूशा मौला स्कूल में अजरक टोपी मल्हाईंदा आहियूं ऐं नाले जो हर साल असां इहा अजरक टोपी मल्हाईंदा आहियूं जीअं तव्हांखे बि घुरिजे त तव्हां बि अजरक टोपी मल्हायो अस्सलाम वालेकुम पढ़ो लिखो हुनर संवारियो पढ़ो लिखो हुनर सिखो सिंध नशो छॾियो सिंध संवारियो आज हमने यहाँ पे बहुत ज़्यादा मज़े करे ये हमारे सबसे ज़्यादा बेस्ट कल्चर रहा था नेक्स्ट ईयर में यहाँ पे दोबारा आऊँगा इंशाल्लाह और मुझे यहाँ पे बहुत टेबलेट्स थे स्पीच थी डांस थे मुझे यहाँ बहुत मज़ा आया पढ़ो लिखो हुनर सिखो सिंध के नशो छॾियो सिंध के सुनारियो अजरक टोपी ॾियारो मल्हायो मां पंहिंजी सिंध धरतीअ लाइ शाइरी करंदी अची तोखे रसां सिंध कहिड़ी आहे हिन टोपीअ जे कावनि जहिड़ी अजरक जे रंगनि जहिड़ी अची तोखे रसां सिंध कहिड़ी हिन सोहो जो सुल्हान सिंध इज़त जो उन्हान सिंध चाहत जी शानदार मोहब्बत जी मानान सिंध इल्म अदब जी खाण जो साओ जे बेटनि जहिड़ी सिंध अची तोखे रसिया सिंध कहिड़ी सिंध मोहब्बत आस्त प्यार सिंध वादन जो विस्वार सिंध कतरनि जी वसकार सिंध छिकनि जी तकार सिंध हीरनि जो इकहार सिंध दिल जे धड़कन जहिड़ी अची तोखे रसिया सिंध कहिड़ी मुंहं से मिठी मुर्गत दिल वटि नाहे फ़र्क़ सुख हिंदू मुस्लिम जो स्टेट ते वेठल मान वारा हेडमास्टर साहिब उस्ताद साहिबान ऐं हाल में वेठल प्यारे शागिर्द अस्सलाम वालेकुम अॼु मुंहिंजी तकरीर जो उन्वान आहे सिंध जे टोपी ऐं अजरक प्यारे शागिर्दो सिंधी अजरक प्यार मोहब्बत अमन आस्ती भाईचारे आज़ादी तकलीफ़ और ज़िंदगी उन्हनि जा जेके असांजो तारीख़ी गुलाम जो आहिनि असांजी सकाफ़त जो हिसो आहिनि अजरक जी एतिरी पुरानी तारीख़ आहे जो हिन धरतीअ जे मुंहं जे ज़ेरे जा मलूक माण्हू को पाईंदा हुआ छो त मुंहं जे तड़े मां जेके अनमोल अनलबन नवाज़ात लदा टीचर्स साहिब जहम भाइरो अॼु मुंहिंजी तकरीर जो अनवान आहे सकाफ़ती सिंध जो जीवन जो ॾींहुं आहे हक़ीक़त जी पंहिंजी सकाफ़त हूंदी आहे दुनिया में जेके बि क़ौमूं आहिनि उन्हनि जी पंहिंजी सकाफ़त आहे उहे क़ौमूं पंहिंजी सकाफ़त जे करे सुञातियूं हिंदियूं आहिनि जापानी हुजे पारसी हुजे अमरीकी हुजे या अरब हुजे हर कंहिं जी पंहिंजी सकाफ़त हूंदी आहे के मुल्क अहिड़ा आहिनि जिन जे अंदरि रहंदड़ माण्हुनि जी पंहिंजी सुधी या इलाइक़े जी सकाफ़त हूंदी आहे जिन सां ख़बर पवे थी त हीअ अरमिया लख साल हुजनि उन्हनि उस्तादनि जा जिन मूंखे पंहिंजे ख़्याल में बयान करण जो मौक़ो ॾिनो आहे चकी मन मुंहिंजे मुफ़त आहे जनाब सदर मुंहिंजी मिठड़ी प्यारी सिंध सिर्फ़ हिकु रहिके नालो न आहे सिर्फ़ सरहद ऐं जबलनि जो नालो न आहे बल्कि तहज़ीब ऐं वफ़ा प्यार ख़ुलूसी तरक़ीअ खां कश्मीर ताईं हर किरदार जो नालो आहे
जी सकाफत दुनिया की बेहतरीन शानदार सकाफत है जंहिंमें औरतूं ऐं मर्दनि बिटाई जी बुलतिया हिंदुया सूर्या बिटंदी देशी बु शायरी कुची वटिया आई तू भर का दतिया हिंदू जी दतिया जिए तिंद जिए लती जिए सूर्यो होशे कदमनार कोपमुल कोमा तहजीब में हथियार का सवाल राफिद नज़ारे के तकर पर अफसोस पर तैलीम है इमरजेंसी ना भाई जनाब सदर असा तैलीम के खाते में ओ मैं मुझे कम तो जी हालत ॾाढी ख़राब है जिथे स्कूल में शागिर्दनि खे पीअण लाइ पाणी न आहे जिथे स्कूल के फर्नीचर न आहे जिथे स्कूल के इमारतूं न आहिनि के स्कूल कागज़नि में त हलनि था पिया पर ज़मीन ते मौजूद ई न आहिनि हाणे आ इलाज चई पंहिंजी जान सिज चयो त साह ॾियां चंड चयो तोखे चाह ॾियां सिज चयो तोखे साह ॾियां चंड चयो तोखे चाह ॾियां मुर्गी चयो त बुखारी दुआ सिंध जा मां जो आम उजाड़े सजिंदो रहंदो जो कौम सवारे उजिंदो रहंदो मुखे तारीख़ी ऐं तकदीर ॾिनी पक आ जो सिंध सवारे सदर ही हिक अज़ीम उनवान आहे जेके आम त छा पर पूरी दुनिया जा ॾेखंदा लिखंदा रहनि बयान कंदड़ बयान कंदा रहनि पर पोइ बि सिंध धरती जी सकाफ़त सिंध धरती जी शान खे ऐं सिंध धरती जे मान ऐं मर्तबे खे ऐं सिंध धरतीअ जे अजरक ऐं टोपीअ खे बयान नथा करे सघनि जनाब सदर सिंध जेका 5000 साल पुरानी तहज़ीब रखे थी सिंध जंहिंखे बाब सलाम चयो वञे थो सिंध जंहिंखे बाब सलाम चयो वञे थो सिंध जंहिं गोड़ घणी लॻंदी गोड़ चित्र हेलो बात सोच ऐसा कनुस काटी जो आप बेशक का तली कुदरती नसों से वेरो न करी वाला उसी धरती के धरती जब तो आवाज ख्वाब के वेरो न कर मुझे अभी जी तक जो ना सुन जी सका जना वसना सुन जी राजमी कहते न कृष्ण नहीं पाए जो मन कितनी गली नहीं गुजरी के खेचना में आए जमी बुटाए जलम बहादुर नहीं जीवन कंधार नहीं होशो जीवन विशाल के जिनम में आए जी बाबू बोल काम कहती खाली में जे चार खान सेवा संजय तो न काट के पर ऐसे खाली में लाए इमरजेंसी लागू है जनाब सदर हसन की खाली में हमारे खाता में वो मैं बोल जी वाले तबरन शहर खावी ने नडन गठन आई स्कूल खाली जी हालत अभी खराब है कि स्कूल भी शागिर्दन के पैर ना कि स्कूल के किन्ने चलना है कि स्कूल के ना के स्कूल कागजन में कलम था जमीन पे मौजूद हुई नहीं नहाने हुई लफ्ज जी पंजी जा मेरा नाम शोभा अकमर है मैं आपको बताऊंगी कि हम सिंधी सकाफत का दिन क्यों मनाते हैं आज हम सिंधी सकाफत का दिन मना रहे हैं ये दिन हमें बताता है कि सिंधी सकाफत की रंगीन खूबसूरत और मोहब्बत भरी है सिंध की पहचान है अजरक टोपी और ढोलक खूबसूरत मौसीकियों मेहमान नवाजी और मोहब्बत शामिल है जब हम सिंधी टोपी और अजरक पहनते हैं तो हमें फख्र महसूस होता है क्योंकि ये सिंध की शनाख्त है सिंधी लोगों के दिल बहुत साफ होते हैं और वो बहुत मेहमान नवाज होते हैं सिंध के रक्स गीत और मेलों में खुशी और एहसास रहने का पैगाम होता है आज का दिन हमें सिखाता है कि हम अपनी सकाफत से मोहब्बत करें इसकी इज्जत करें और हमेशा जिंदा रखें शुक्रिया आते हैं जो पान उन्हें ये जीव आकार करना तेरा नजर सा अस्सलाम साथियों जीअं त अॼु असां सभई गॾिजी सिंधी जो सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं उन सिंधी सकाफ़त ॾियारे ते अवां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां भले था ऐं इन सिंधी सकाफ़त ॾियारे जूं लख लख वाधायूं जनाब सदर तहज़ीब ऐं तारीख़ जा पहिरां क़ौमुनि जी क़ुवत सब्र सुञाणप हुनर हथियार बहादुरी बेबाकी दिलेरी दौरानदेशी अक़लमंदी होशियारी
दाते दस पता बुझंदा असां जो माजे दा मूड़ी ॾिसूं था ऐं गुज़र जान में ठाठू पायूं था त खबर पवे थी त हज़ार साल पहिरीं बि सिंध सकाफ़त तहज़ीब ऐं तहजुद जो कदका तमामु मथां में मियारियो जनाब सदर जॾहिं 5000 साल पुरानी दुनिया गारनि में रहंदी हुई जॾहिं इंसान अलॻि उगारा घुमंदा हुआ जॾहिं पर्दे ऐं परदेगाह जो रिवाज न हो जॾहिं विशाल आलिम में एजाद जो इल्म एजाद न थियो जॾहिं शहरनि जोड़नि जो शऊर आम न थियो जॾहिं लिखण पढ़ण जा पैमाना पैदा न थिया तॾहिं मोहन जो दड़ो उन वक़्त जो लंडन दुबई वाशिंगटन ऐं न्यूयॉर्क काल पुछो के रस्ते बींदे आख़िर कहिड़ो देश आहे मुंहिंजो मूं त चयो मां सिंधी आहियां सिंधरी जिंदरी देश आहे मुंहिंजो मूं त आदम ज़ादो आहियां अजरक टोपी वेसा मुंहिंजो अजरक टोपी वेसा मुंहिंजो हाणे लफ़्ज़ ई पंहिंजी जाइ वठनि सिंधी जी सकाफ़त ऐं मोरार वादी जा मंज़र ॾाढा हसीन ऐं चिरचोंदड़ ऐं दिलि फरेब आहिनि असांजी टोपी पटको अजरक कुआरी शानी मान जी शुद्ध खीर अमर के अमर दिन लो लो दिन कामा के कामा दिन खंब दिन राजा के राजा दिन घोड़ो घोड़ो बतम पैर में पैर दिन कंडो कंडो है मिठिया दिन प्याली प्याली दिन सैया के सैया दिन कार हर तुमला जातो है सामने की समझ के सुनाते होते मैं साकरो बला मुझे नातो होते चाहे कि चलो मुझे नजरिया मारती है चाहे कि चलो मुझे नजरिया मारती है मान नारा मेरे मास्टर साहिब आपके एहतराम उस्ताद साहिब मुस्तकबिल का मेहमान मुझे शागिर्द भाई अस्सलाम वालेकुम जनाब सदर मुझे प्यारे मित्र बंदर हसन दिलकश मनमोहनगर सुहाई सफाई वाली सिंध शराबी को इलायची रातनी जो मालूम है मुझी सिंध जागिर खुदाई वतन ऐं ज़मीन सरहद जो नालो नाहे मुझी सिंध तरफ़ खाती सूबे जो नालो नाहे मुझी सिंध तहक़ीक़ तंग वफ़ा ऐं खलूस प्यार ईद जे सचन जल्पन सां सुहारल हिकु वजूद जो नालो आहे जनाब सदर मुझे मिस्टर हसन दिलकश सिल ते मुमताज़ी जल्पन सां सरशाद ऐं भरपूर उहा जिदो मां आहे जंहिं पंहिंजे आगोश मुझ में हक़ीक़ी मां वांगुरु हरायो ऐं संवारियो आहे मां फ़ख़्र सां पंहिंजो ॻाढ़ नीचो करे चवां थी त मां सिंध आहियां मूंखे सिंध ते नाज़ आहे टोपी पटके अजरक ते बि नाज़ आहे मोहिंदर लाजवाब बेमिसाल सकाफ़त ते नाज़ आहे हाणे आउं हीअ लफ़्ज़ चई पंहिंजी जाइ वञंदसि काइम सदाइम करीमत सिंध सरकार काइम सदाइम करीमत सिंध सरकार दोस्त मिठा दिलदार आलिम सकाफ़त अस्सलाम वालेकुम मोहतरम टीचर शागिर्द साथियों भाइयों मुझे अॼु जी तकरीर जो इनाम आहे सकाफ़ती ॾींहुं ऐं सिंधियुनि जे जीवन जो ॾींहुं हर कंहिंजी पंहिंजी सकाफ़त हूंदी आहे दुनिया में जेकियूं क़ौमियूं आहिनि उन्हनि जी पंहिंजी सकाफ़त आहे उहे क़ौमियूं पंहिंजी सकाफ़त करे सुञाणियूं वेंदियूं आहिनि जापानी हुजे या रूसी हुजे या अमरीकी हुजे हर कंहिंजी पंहिंजी सकाफ़त हूंदी आहे के मुल्क अहिड़ा आहिनि जिन जे अंदरि माण्हुनि खे पंहिंजे सूबे या इलाइक़े जी सकाफ़त हूंदी आहे जंहिंसां ख़बर पवे थी त हीउ केरु आहे सकाफ़त नाम जो सरमायो आहे असांजो सूबो सिंध आहे सिंध हिकु क़दीम देश आहे हिन जी पंहिंजी ॿोली पंहिंजी सकाफ़त आहे जंहिंजो दुनिया में मिसाल मिलणु मुश्किल आहे सिंध सूबे जे बारे में चऊं था हज़रत नूह अलैहिस्सलाम जा ॿ पुट आहिनि त सिंध हुआ जिन जे नालनि सां हिकु मुल्क हिंद सॼो ऐं ॿियो मुल्क सिंध सॼो ॿोलीअ जे तारीख़ में भेरो मिर्मल चंद अडवाणी लिखी त साथियों अस्सलाम वालेकुम जे तमुझे अॼु जे तकरीर जो उनवान आहे सिंध जी सकाफ़त ऐं पंहिंजे तकरीर जो आगाज़ हिन बैत सां कंदुसि ऐं पंहिंजे देश जे रब ते तहज़ीब जो तरानो अजरक कुलनि में ओॾे रंगीन थियो ज़मानो जनाब सदर असांजे सिंध जे सुहिणी सकाफ़त दुनिया जे सभिनी खां बहितरीन बाला आहे ऊची एला आहे परकश प्यारी आहे तंहिं करे के शायर फरमायो आहे सिंध मोजी अमा सूअतो जे मथां छा लिखा हिकिड़ो कलम हिकिड़ो मां कीअं पूड़े पवां
जनाब सदर सिंध जी सकाफत अजरक बट्टा टोपियूं चूड़ियूं चोला नथियूं होला माण्हू म्यूज़िक ऐं ख़ूबसूरत सिंधी ॿोली शामिल आहे जंहिंमें जॾहिं मां मिठड़ी लोली ॾींदी आहे त नंढड़ा मासूम ॿार मुर्की ॾींदा आहिनि हा मां सिंधी आहियां जनाब सदर उस्ताद साहबा नहीं प्यार शागिर्दो अस्सलाम वालेकुम जनाब सदर मां अपनी तकरीर जो आगा इंशाअल्लाह का काठ जो पार में शक्कर बली कितन के तू के वेरो न कर ई वण है धरती जो ततन जा ई वण है ये धरती जो ततन जा तो हवा जे खान के मेरो न कर जनाब सदर सिंधी जी भलारी जमीन केरी न खुशी नदी भाई जो उनके तुमने वलियन गुजर के निकले जन्म की दुआ है क्या जड़ो बात रही हो छू जड़ो इशारा के जन्म की दुआ है जनाब सदर को मुल्क नहीं को तालीम के हजारा निकालता है पर तहफूज न था करे तगन पर अफसोस तालीम लाए इमरजेंसी लागो है जनाब सदर असा जे तालीम वाले खाते में वो मोदी जी कब सोई हले पियो वतन शहरन का वठी नटन वतन ताई स्कूल आई कॉलेजन की हालत तमाम खराब है किते स्कूल के पीने लाए पानी कोने किते स्कूल के फिनी आगाज न बैठ सकन काल पुछो की रस्ते विंदे आगे केड़ो देता मुझो मु त चे माते दिया जिंदड़ी वेता मुझो अनंता मा एम जादू आया अजब कभी वेता मुझो तेरा बदले जदी दुनिया गाली में रहंदी हुई जरे इंसान अड़पड़े जाहिल जंगली हुआ जदे उहे बदलते वणन जा पता कंदा हुआ जरे इल्म इंसान को पढ़ियो तने सिंधी माण्हू जे जड़े जदी चेर मिला हुआ सिंध जी थकावत दुनिया जी शानदार थकावत है जिनमें औरत इंसान वेत मर्दन वाली बात इतना खूबसूरत खाता है जाए पाकिस्तान पटका जना अजक नहीं मोती है टुक्यू राय पर मुझे तो कौन जला दे दया समुद्र की जल खाड़ू जल उतर लाल थर काची कश्मो है को तांगा इधर असांजे सिंध सां मोहबत असांजे देश सां उल्फत उहो मज़हब अनमुलत उहा ई राष्ट्रपति उन्हीअ लाइ आहे उन्हीअ में आसरा फर्क जीअं सिंधी अस्सलाम वालेकुम मोहतरम टीचर्स साथी भाइयों मुझे अॼु जी तकरीर जो अनवान आहे सकाफ़ती ॾींहुं सिंधियुनि जे दीननि जो ॾींहुं हर कंहिं जी पंहिंजी सकाफ़त हूंदी आहे दुनिया में जेके बि क़ौमियूं आहिनि उन्हनि जी पंहिंजी सकाफ़त आहे उहे क़ौम पंहिंजी सकाफ़त जे करे सुञातियूं वेंदियूं आहिनि जापानी हुजे इंग्लिश हुजे अमेरिकी हुजे या अरब हुजे हर कंहिं जी पंहिंजी सकाफ़त हूंदी आहे के मुल्क अहिड़ा आहिनि जिन जे अंदरि माण्हुनि जी पंहिंजी सुठी हालात जी सकाफ़त हूंदी आहे जंहिंसां ख़बर पवे थी त हीउ केरु आहे सकाफ़त असांजो सरनायो आहे असांजो सूबो सिंध आहे सिंध हिकु क़दीम देश आहे हुन में गुज़रियल पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी सकाफ़त आहे जंहिंजो दुनिया में मिसाल मिलंदी आहे सिंध सूबे जे बारे में हज़रत नूह अलैहिस्सलाम जा गप हिंद ऐं सिंध हुआ जिन जे नालनि सां गॾु हिकु मुल्क सॼो ॿियो मुल्क सिंध सॼो सिंधी ॿोलीअ जी तारीख़ में आॾवानी लिखे थो त सिंध जो परिचय सिंधीअ मां पैदा थियो आहे धरतीअ